बुजुर्ग फरमाइंदा बच्चा वक्त ईंदो तोखे बुधाईंदासी पर मुरीद जी हा बे दे अठे दे चौथे दे बोलड़ी हले पे किबला मुरीद छाके चेबो आ मुर्शिद छाके चेबो आ बुजुर्ग फरमाइन बच्चा तोखे बुधाईंदासी बिल आखिर उन मुरीद जे शादी जो टाइम अची वयो जन्य तैयार थी वई शादी जे ला घोट तैयार थी वयो कहे इलाके में शादी करण जे ला निकली रहो आ जन्य सा गड अची रहो आ जदे पाजे कामिल मुर्शिद जे दरबार जे भरमा लग्यो आ यानी हितों जे करे सखर शादी करण वने रस्ते में कंडियारो अचे जे करे आशिक राज पर हुजे त चवंदो त ब मिंट तरसी करे सजण साईं जा हथड़ा चुमंदो वञा जो एक मुरीद जी निशानिया जदे मुर्शिद वटा गुजर कदो आ उन जी दिल मजबूर थींदी आ त पांजे यार जी कदम बोसी करे वञा मुरीद जी दिल चवे थो भला शादी त करण वञा थो जदे किरास मुर्शिदन जे दरबार वटूं छो न मुर्शिदन जी कदम बोसी कयो वञा पांजे साथी खे पांजे भाइरन खे चवे थो कुछ मिंटन जे ला जन खे तरसायो मां मुर्शिदन जा कदम चुमी यूं वञी यूं मोटा तो दुआ वठी अचा त सस भी राज़ी हुजे घर वारा भी राज़ी हुजन हेठों पैदा बेदा रखंदा आहिनि उहे न हुजनि ॾाढी आदत आहे न असांखे हेठों पैदा रखो ही कर कुछ कोन थींदी ये अटकला सटकला उहे कंदा आहिनि जन खे पंहिंजे यार ते भरवसो न हूंदो आहे कणक पोखींदे कणक लुणंदे सरिह पोखींदे सरिह लुणंदे गाह पोखींदे गाह लुणंदे तूं पोख अहिड़ी सुहिणी पोख जो तोखे बेदन ॾे नज़र ई न करिणी पवे पंहिंजे यार ते भरवसो हुजे त इंशाअल्लाह मुंहिंजो यार कॾहिं बि मुंहिंजो बेड़ो ॿुॾण कोन ॾींदो भरवसो कर पंहिंजे यार जे मथा बहरहाल मुंहिंजा दोस्त मां तवील न वेंदुम सोहणे कामिल मुर्शिद जे दरबार ते मुरीद आयो अचे जन्य खे वेहारे जन्य लही रही आ हे तकड़ तकड़ में आयो अचे मुर्शिद जे हथन खे चुमियूं ॾींदो आ अचे हथन खे चुमड़ियूं ॾेई अञा इजाज़त ला अर्ज़ कंदो आ मुर्शिदन फरमायो बच्चा चङो थियो अचे वए असां बि तोखे यादि पे कयो मुरीद जे दिल में थियो मां तो खुश नसीबा साईं जन मुखे याद पे कयो हाणे तो मिंट थी पाण फरमायो बच्चा अचे असांजो खत खण ओ फलाणे इलाइके में हिकड़ो असांजो मुरीद रहे तो वञी उन खे असांजो खत पहुचाया घोट ॾिठो पंधु ॿिन ॾींहनि जो जंहिं ॿाहिर दर ते तैयार लगी पई आ हाणे अकुल ऐं इश्क जो झेड़ो शुरू थी वियो अकुल चएसि त खणी अर्ज़ कर मुंहिंजा साईं मुंहिंजी जंहिं ॿाहिर बीठी आ मां त शादी करण थो वञा ज़ाल वनवाह में वेठी आ ससु नाराज़ थी त छा थींदो सहुरो नाराज़ थियो त छा थींदो माई मूंखे न मिली त मुंहिंजो छा थींदो अकुल सवाल ॾिनसि लेकिन इश्क चएसि त ॻाल्हि ॿुध जंहिंखे दिलि ॾिबी आ उन सां लेखो कोन कबो आ जेके दिल ॾिबी आ उन यार सां लेखो कोन कबो आ इन सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे ॾे चवे थो जी मुंहिंजा साईं मुर्शिद फरमाईंदा बच्चा हिन दड़े खां निकिरी वञ जी मुंहिंजा साईं हाणे दिल्लीअ में शादीअ जा ख़्याल आहिनि अल्लाह खे सवाल कंदो थो वञे रस्ते में वेंदे हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो ॿियो ॾींहुं जॾहिं उन मालिक वटि वञी पहुतो दड़ो खड़काई अंदरां जवान निकिरी आयो जीअं जवान निकिरी आयो खतड़ो पढ़ी बस कई चए थो हिकिड़ो मिंट बि अमानत तुझे हवाले कया नौजवान न्याणी वठी आयो चे तो मुझे मुर्शिदन जी अमानत वठियो तवज्जो मुझा दोस्तों हैरत में पइजी वियो होॾे मुंहिंजी ज़ाल वनवाह में वेठी आ अलाए मुंहिंजो मुर्शिद हिन सां शादी कराईंदो अलाए छा कराईंदो ऐं ॾियण वारो चवे थो इहा अमानत मुंहिंजे मुर्शिदन जी वठी वञो हाणे अमानत बि थी मिली आहे अमानत में ख़यानत जाइज़ न आहे हिन खे ॾिसणो बि न आहे हिन ॾे निहारणो बि न आहे हिन जे पेरनि ॾे बि न निहारणो आहे छो त मतां मुंहिंजे दिलि में को ख़याल अचे वञे कंधड़ो हेठि कयो थो हले राति रस्ते में पई आहे उहा न्याणी भी बैठी आ हे भी बैठो आ मगर निहारे नथो ॻाल्हाए भी नथो जंहिं वक़्त में ॿियो ॾींहुं थियो आ मुर्शिद जे दरबार में पहुतो आ जीअं दरबार में आयो हथड़ा चुमी करे अर्ज़ थो करे मुंहिंजा साईं हीअ तव्हांजी अमानत हीअं जो निहारे त पोइ ते कुझु बि न आहे ताह निकिरी वई ओ मुंहिंजा मुर्शिद मूं ख़यानत कान कई आ पाण हथड़ो रखी फरमायो बच्चा सदाई चवंदो हुए त मुरीद छाखे चइबो आ मुर्शिद छाखे चइबो आ अॼु ॿुध त ॿुधाई मुरीद उन खे चइबो आ जीअं तो थी ॾेखारियो आ हाणे मुर्शिद छाखे चइबो आ वञी दरवाज़ो खोल अञा तुंहिंजी जंहिं बीठी आ अञा लथी बि कान्हे का
जेडी मल हिय जो वने दिसे तन्या जंज मुजी कजावन मा गाडन मा लहे थी भई निहारे पुछंदा छो साईं जन कोनन छा जो झट मोटी आयो साईं जन कोन्हन छाजो झट मोटी आयो है ऐ मुजा दोस्त याद रखी छद इश्क में इम्तिहान ईंदा हन इश्क में इम्तिहान ईंदा हन ऐ इम्तिहान पास करण जे तंजे वस जी गाल कोने का असा जी बदकिस्मती है जो असा इश्क जे ऐन खा वाक़ुफ ना हो बस रुगी दुनिया जे डटन चकन दे लगी करे बस जे चद यारी कर तू जन्नती है मिलाद कर तू जन्नती है असा बस उन ते आखड़ी कई न नमाज न रोजो न कुरान ऐ खुदा जा बाना भूल नहीं ए मलू मलू अल्लाह जे नबी फरमायो त मुझो रब तो फरमाए सुना अमल कर सुना अमल कर सुना अमल कर तुझे अमल के खुदा भी दिसी रहो मुझो मुस्तफा भी दिसी रहो महबूबे सुबहानी भी दिसी रहो गौर कर मुझा दोस्त जे करे तू समझी तो झट में नारो हणी तो वठी आशिक पुट सदाइण ला नालो अम्मा मुझो रखा भले तोखे भी हक्का सदाइण जो मगर नारो हणी चवंदो है त रोज़ नमाज जी केड़ी जरूरत आ जे दिल साफा त रोज़ नमाज जी जरूरत ना है इंतहाई गलत हो करे मुखे हिकड़े मिनट जे ला जवाब दे दुनिया जे अंदर सब के रब चवा छा खपई कहे छा घुरियो कहे छा घुरियो पर जदे मैदान करबला में निहारी दे रब ये कोन थो चवे त छा खपई पर हेठा मुझो हुसैन चई रहयो मौला तो के छा खपे हुसैन दियण ला तैयार कायनात जो अनोखो रंगा कायनात जो अनोखो अंदाजा जेतिरियूं चई कुरान जो आयतूं पढ़ा दुनिया इमाम हुसैन कई का इमाम हुसैन तो हुसैन दुनिया त अब्दुल कादिर जीलानी कई का न सुञाणे सघी वा इमाम हुसैन के किथों सुञाणदी सुणे शेर खुदा के किथों सुञाणदी जेतिरियूं चमी ओ नौशारे फिरोज वारा मां कुरान करीम जो आयतूं पढ़ंदो वञा ॿुधाईंदो वञा तू मूंखे ॿुधा सुणो अली जंहिंजो नालो अली आहे अली चइबो छा खे आहे अली आहे केर अली जे हकीकत में विंदे ए तुझे वहम जो पखी पाश पाश थी विंदो अली जे ऐन खे भी पुजी कोन सघंदो अली उहा ताकत लेकिन मुझा दोस्त चूंकि वक्त महदूद आ मां कुरान करीम जो आयतूं केतिरियूं पढ़ा बस मां एतिरो अर्ज कंदुम त मैदान करबला जे अंदर इमाम हुसैन पंहिंजे रब खे चई रहियो इश्क इन खे चइबो तूं थो चवीं त आशिकनि वटि नमाज जो तसवुर कोन्हे मां थो चवां त मुंहिंजे हुसैन खां वधीक दुनिया जो को आशिक ॾेखार अगर आशिकनि जो सरदार खपे अगर आशिकनि जो सरदार खपे त दरे हुसैन खां सवा ॿियो कोई न मिली सघंदो इमाम अली मक़ाम हुआ जेको अल्लाह के अर्ज कर मौला छा खपे रब तो चवे दिलबर कासिम दे मुझा मौला हाज़रा अल्लाह छा खपे चवे तो अली अकबर दे मुझा मौला हाज़रा मुझा मौला बियो छा खपे रब चवे अली असगर दे मौला मुझा हाज़रा अल्लाह चवे भाणे जो आइनो मोहम्मद दे मुझो हुसैन चवे मौला हाज़रा अल्लाह चवे पंहिंजो अब्बास दे मुझा मौला हाज़रा अल्लाह चवे हुसैन मुदे हलिया चवे तो मौला तुझो हुसैन भी हाज़रो लेकिन जॾहिं सुणो हुसैन पंहिंजी हाज़िरी ॾींदो आहे बेनी हज़र जे दरबार में अर्ज कंदो आहे मौला तुंहिंजो हुसैन त हाज़िर आहे पर एतिरी मोहलत ॾे त सजदो ॾेई वठां क़यामत ताईं दुनिया खे ख़बर पवे सभु कुझु ॾियण लाइ तयार आहे मगर हुसैन जो नालो आहे उहो सजदो छॾण लाइ तयार नाहे हुसैन सब कुछ छड़ण ला तैयार आ मगर अल्लाह जे दरजो सजदो छड़ण ला तैयार ना है सच ते हुआ इब्तिदा का निहार आदम अलैहिस्सलाम वट भी सजदो पहरो सजदो आदम वट ठीक है के तो जे सजदो कयो ही कोने कन केर था जेके सदाई सजदे में रहा इन राज के तो सुञाण तू तो चवी आदम के सजदो मां चवा तो आदम के सजदो ना है आदम वारे के सजदो आ तू चवी तो खुदा कुरान में चवा आदम के सजदो मां भी तो के जवाब तो दिया तू चवंदो है मुंह तरफ काबतुल्लाह शरीफ तू काबे जी नियत कंदो है मुंह तरफ काबे दे जवाब दे काबे जे सामो बीहंदो है नियत कंदो है मुंह काबे दे सजदो काबे के कंदो है या काबे वारे के कंदो है मुहड़ काबे दे हुंदी आ सजदो काबे जो न हुंदो आ सजदो काबे वारे जो हुंदो आ सामो आदम सजदो आदम जो ना है आदम वारे जो सजदो लेकिन महबूब संदे मान के समझण त दुखियो आ इन इश्क जे अंदाज के समझण त दुखियो आ
महबूब संदे मान के समझण त दुखियो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुखियो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुखियो आ कह समुद्र दिसंदा वया झुकदा वया ओहे असहाबी थी वया दिसंदा वया झुकदा वया असहाबी थी वया असहाबती वया असहाबती वया उन इश्क ऐं ईमान के समझण त दुखियो आ उन इश्क ऐं ईमान के समझण त दुखियो आ महबूब संदे मान के समझण त दुखियो आ इन इश्क जे अंदाज के समझण त दुखियो आ अच कुरान करीम जे मथा जेतिरियूं आयतूं मूंखे अध कलाक जी इजाजत अध कलाक थी बस मां तर्जुमो करियो था चरियो आशिक जॾहिं चरियो 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 आ न जॾहिं चरियो पंहिंजे मौज में दो ख़बर ही न पवंदी आहे अल्लाह ताला जे कुरान करीम में जेतिरियूं ओ फ़कीरो कदे रबियुल अव्वल रबियुल सानी खां सवा कहीं नॉर्मल महीने में प्रोग्राम रखो हे फकीर थकल न हुजे 2.5 कलाक जा दियो ऐलान करे चो त फकीर अज मुस्तफा जो शान बुधा पर ये कुरान एतरो पढ़ जो नौशाले वारन के खबर पवे त रब जो कुरान मुस्तफा जो शान की बयान करदो अजीजान मन अल्लाह ताला जे पाक कुरान करीम दे निहार मुझो अल्लाह पंहिंजे कुरान करीम में फरमाए तो वल्लाहु यदऊ इलल जन्नत वल मगफिरत बिइज़्निही अल्लाह फरमाए तो वल्लाहु यदऊ ऐं अल्लाह तवा के सदे रहियो केर सदे रहियो जवाब दियो केर सदे रहियो वल्लाहु यदऊ ऐं अल्लाह सदे रहियो कादे सदे रहियो इलल जन्नत जन्नत जी तरफ वल मगफिरत वा बीठो ऐं बख्शिश जी तरफ बिइज़्निही पाजे हुक्म सा हाणे मूंखे जवाब दे अल्लाह कुरान में तो फरमाए अल्लाह सदे रहियो जन्नत जे तरफ ऐं बख्शिश जे तरफ जवाब दियो उहा जन्नत कहिड़ी आ जेका बख्शिश को मिलंदी आ जन्नत पहिरे ही मिलंदी आ जवाब दियो त ॻाल्हायूं न ए लाइट वारो न हुजे त मां हेॾे बि निहारियां पर लाइट वारो मूंखे निहारण नथो ॾे हेॾो वारा ॾुख न कजो त न चरे राज पर छो न निहारियो मुंहिंजा दोस्तो जवाब ॾियो थोरो ज़हन खे खोलियो यादि रखो मुस्लमानो नौजवानो यादि रखो हे जेका ही दौरे जदीद जूं जेके भी हे टेक्नोलॉजी आ न या मुंहिंजे मुस्तफा करीम जे अज़मत जी निशानी आहे हुजूर जे मकाम जे दर्जात जे बुलंदी जी निशानियां रब वायदो का वलल आखिरत खैरुल लक मिनल उला महबूब हर ईंदड़ ज़मानो तोला शान वारो अगे त मौलाना साहब जल्द में चई वठंदो हो जदे अब्दुल कादिर जीलानी फरमायो सुहणे ख्वाजा निजामुद्दीन के त वञी उन काफरन जे उन बुतखाने जे बाहरों वेही रह बहु हिय कंदा तो सुणे महबूबे सुभानी जे सुणे महबूबे सुभानी जे बचड़े ख्वाजा निजामुद्दीन उन सजे तला पानी जेके जदे हिकड़े कमरे में बंद कयो अज जो मौलाना साहब खुशक थी चवे पियो तोबा तोबा ए चरिया आशिकन सो हिकड़े कमरे में हेडो तलाब पानी जो कीअं बंद थियो मां अज तोखां सवाल थो कयां ख्वाजा निजामुद्दीन त निजामुद्दीन इन पादर जेतिरे मोबाइल में पूरी दुनिया बंद आहे या नाहे मूंखे जवाब दे पादर जेतरी मोबाइल वॉइस मैसेज छद त तू न्यूयॉर्क जो शहर घुम पूरी रूए जमीन थे जह इलाके जो तू हिकड़ो सवाल कर त 10 जवाब दींदी तू हिकड़ो शहर घुर त 10 शहर तोखे दींदी किथों था अचन इहा बनाई कहिया जो इहा बनाई दुनिया जे इंजीनियर जेकर दुनिया जे इंजीनियर जे बनाइण में एतरो पावर मौजूद आ हिकड़े पादर जे अंदर पादर जेतरी साइज में रूए जमीन के बंद करे सके तो त जह सीने ते मुझे मुस्तफा जी निगाह हुजे सीने के अंदर अर्श मुअल्ला हुंदो या ना हुंदो ओ चरिया तो मुस्तफा जो शान ॾिठो ई कोने को तो के खबर ही काने का तो हुजूर जो शान चाहे हुजूर जो शान हुजूर जे दीवान का कुछ मुझा दोस्तों अल्लाह सले रहियो वल्लाहु यदऊ इलल जन्नत वल मगफिरत बिइज़्निही अल्लाह चवे तो अचो जन्नत जी तरफ ऐं अचो बख्शिश जी तरफ मुझे हुक्म सा मौला कुरान जो आयतूं ॿियूं आयतूं वसारियू इला मगफिरतिम मिर रब्बिकुम जन्नत दौड़
डोड़ंदा अचो डोड़ंदा अचो मुझे बख्शिश जे तरफ आई जन्नत जे तरफ। इहा जन्नत समझ में अचे वई जंहिंजी बख्शिश पहिरीं आहे जन्नत बाद में आहे, यानी क़यामत में हुजूर जी शफाअत मिलंदी, क़यामत में हुजूर जे सदके गुनाह मुआफ़ कया वेंदा, बाद में जन्नत मिलंदी। सेकंड ऑप्शन मुझा कुरान करीम जी वरी बी आयत अल्लाह फरमायो साबिकू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नत। अल्लाह फरमायो ईंदा वञो मां अल्लाह जी बख्शिश खणंदा वञो जन्नत में हलंदा वञो। इहा जन्नत भी समझ में अचे वई, इहा उहा ई साॻी जन्नत आहे जंहिंमें गुनाह पहिरीं मुआफ़ थींदा, हुजूर जा हथड़ा खजंदा, अल्लाह गुनाह मुआफ़ फरमाईंदो, जन्नत जो ऐलान थींदो वेंदो। लेकिन हीअ जन्नत कहिड़ी आहे जंहिंजे लाइ अल्लाह तो फरमाए वल्लाहु यदउ, अल्लाह तव्हांखे सॾे थो इलल जन्नत वल मग़फ़िरत बिइज़्निही, पहिरीं जन्नत में अचो गुनाह पोइ मुआफ़ करायो। थोड़ो जे ज़हन खे डोड़ायो इहा जन्नत कहिड़ी आहे, हिकिड़ो ई जवाब मिलियो इहा का जन्नत बि नाहे, इहा उहा जन्नत आहे जिते 70,000 मलाइक सुबुह जो जे सलामी ॾींदा आहिनि, 70,000 मलाइक शाम जो सलामी, 70,000 मलाइक सुबह जो सलामी, 70,000 मलाइक शाम जो सलामी। और नौशर फिरोज वारा जवाब ॾियो मदीने तय्यबह जे अंदर 70,000 मलाइक सुबह जो 70,000 मलाइक शाम जो। जवाब ॾे मके में काबो मौजूद आहे, मके में घणा मलाइक सुबह जो ईंदा आहिनि, घणा शाम जो ईंदा आहिनि। आहे को मौलवी त तादाद ॿुधाए लेकिन कोई तादाद न ॿुधाईंदो, इनकार भी न कंदो त मलाइक न मलाइक ईंदा आहिनि मगर तादाद कोन्हे, मलाइक ईंदा आहिनि। इहा ॿोली कान्हे त वरी मोकल नथी मिले। हुजूर जे रोज़े अतहर ते हिकिड़ो दफ़ो आया वरी क़यामत ताईं टाइम नथो मिले, अचनि था मुरकंदा वञनि था रोंदा, जॾहिं दुनिया जो कोई न ॿुधाए पासो वठी करे आलम ख़याल जे अंदर उन मलाइकनि जो पासो वठी ॾियो त ख़बर, ॾियो त ख़बर, तव्हां दुनिया त नथी ॿुधाए, तव्हां ॿुधायो काबे में घणा ईंदा हो, छा काबे जो तवाफ़ न कंदा आहियो छा? त मलाइक तोखे जवाब ॾींदा ओ सवाल करण वारा, ओ काबे जो तवाफ़ करण वारा, इन्हे मके वारे काबे जो तवाफ़ तूं कंदो हईं, असां मथे काबे जो तवाफ़ कंदा हो। मलाइक जवाब ॾींदा ए कलमे वारा तुंहिंजो काबो ॿियो आहे, असांजो काबो, तुंहिंजो काबो फर्श ते आहे, असांजो काबो अर्श ते आहे, तुंहिंजो काबो मके में आहे, असांजो काबो अर्श ते आहे, बैतुल मामूर आहे। मलाइक जवाब ॾिनो तव्हां काबे मके वारे जो तवाफ़ कंदा हो, असां अर्श वारे काबे जो, तव्हां कारी सुदेस जो ख़ुतबो ॿुधंदा हो, असां जिब्राइल अमीन जो ख़ुतबो ॿुधंदा हो। पोइ असांखे जॾहिं मलाइक नास करे चयो तव्हां कारी सुदेस जो ख़ुतबो ॿुधंदा हो, असां जिब्राइल जो ख़ुतबो ॿुधंदा हो, तव्हां मके काबे जो तवाफ़ कंदा हो, असां अर्श वारे जो काबे जो तवाफ़, त असांजी दिलि बि बर्दाश्त न कयो। असां मलाइकनि खां सवाल कयो ॾियो ख़बर मदीने में छो था रो? जवाब ॾियनि था काबो तुंहिंजो बि अलॻि आहे, असांजो बि अलॻि आहे, पर मदीनो तुंहिंजो बि साॻियो आहे त असांजो बि साॻियो आहे। मलाइकनि खे चयोसीं छो मदीनो तुंहिंजो साॻियो, मदीनो असांजो साॻियो? चवनि था इन करे जो जन्नत जो सेंटर इहो आहे, जन्नत तव्हांखे बि खपे, जन्नत असांखे बि खपे, जन्नत तव्हांखे बि खपे, जन्नत असांखे बि खपे, जन्नत जो सेंटर मदीनो आहे। जॾहिं मलाइकनि खे चयोसीं त भला जे जन्नत जो सेंटर मदीनो आहे त पोइ ॾियो ख़बर इन सेंटर में हिकिड़ो दफ़ो था अचो वरी तव्हांखे इजाज़त नथी मिले, रोई था वञो, ॿियो दफ़ो मोकल नथी मिले। मां त हिकिड़ो दफ़ो ईंदो आहियां, ॿियो दफ़ो यूनुस खे वठी ईंदो आहियां, हिकिड़ो दफ़ो यूनुस आयो, ॿियो दफ़ो पंहिंजे दोस्तनि खे वठी आयो, टियों दफ़ो बचड़नि खे वठी आयो। असां त रोज़ अचूं था पिया, रोज़ टिकेट मिले थी, रोज़ यार जो दीदार थिए थो, त मलाइकनि हसरत विझा चयो इहो तूं नथो ॻाल्हाई, मुस्तफ़ा जी दुआ थी ॻाल्हाए। मलाइकनि खे जॾहिं चयोसीं मलाइको तव्हां नेकोकार असां गुनहगार, तव्हां नूर असां बशर, तव्हां गुनाहनि खां पाक असां गुनहगार, असां बार बार था चऊं, तव्हां हिकिड़ो दफ़ो जे वरी नथा चओ, हुन जो मोकल नथी मिले, छो नथी मिले? चवे थो इन करे नथी मिले, इजाज़त नथी मिले, किथां नथी मिले? मालिक जे दर तो नथी मिले। चइबो असांखे रोज़ थी मिले, जी हा तोखे रोज़ थी मिले, छो थी मिले? जे इन करे थी मिले जो तूं ॼाए बि कोन है त मुस्तफ़ा तुंहिंजे लाइ दुआ घुरियो, तू अञा पैदा भी कौन थे है, मुझे महबूब तोला दुआ घुरियूं, हे तुझे इबादत जो कमाल ना है, मुझे यार जे दुआन जो कमाल है। हे जेको अज नहीं ठठ ठाकर लगो पयो है, हे जेको अज जंगल झरन में ई जश्न ईद मिलादुन नबी, हे तुझो मुझो कमाल ना है, हे कमाल है तो मुझे मुस्तफा जे दुआन जो कमाल है। अल्लाह महबूब जो दुआ कबूल फरमायो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो रात जे पोए हिस्से में ईमान वारो जागदो आ, तहज्जुद जी नमाज अदा कंदो आ, रोई ब नफिल पढ़ंदो आ, ओढ़ो अख मां
गाढ़ींदो आहे अल्लाह उन जा गुनाह माफ़ कंदो आहे जेकॾहिं गुनाहगार गोढ़ो गाड़े अल्लाह उन जा गुनाह माफ़ करे जवाब ॾे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे गोढ़नि जी इज़त मुंहिंजे रब जे ज़ात वटि छा हूंदी मुंहिंजे मुस्तफ़ा गोढ़ा गाड़िया पंहिंजे लाइ न पंहिंजे बचड़नि जे लाइ न हुज़ूर गोढ़ा अखियुनि मां वहाया कंहिंजे लाइ जो गुनाहगार उम्मत जे लाइ वहाया हुज़ूर अखियुनि मां गोढ़ा गाड़िया अल्लाह उहे क़बूल कया हाणे अल्लाह मुसब्बबुल असबाब सबब बनाए रहियो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे जश्न ईद मीलादुन नबी कयो मुंहिंजे महबूब जे बचड़े महबूब सुभानी जी यारी कयो नालो यारी जो रखो नारो जश्न ईद मीलादुन नबी जो रखो मां अल्लाह जो जिक्र कयो मुंहिंजे यार जो दुरूद पढ़ो तहां मौज में रहो मां अल्लाह बख़ींदो वञाव मां अल्लाह बख़ींदो वञाव अल्लाह चवंदो कॾहिं सोचो न अथई त मां अल्लाह जो दुनिया में दस्तूर आहे त जीअं ॾिबो आहे तीअं वठिबो आहे जंहिं हथ सां ॾिबो उन हथ सां वठिबो अल्लाह फरमाए थो दुनिया जे अंदरि दस्तूर अलॻि आहे महशर जो दस्तूर अलॻि आहे ऐं मुंहिंजा माना जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो मां अल्लाह ऐलान कंदुसि त मां अल्लाह दुनिया में हिक नेकीअ जे एवज़ 10 नेकियूं ॾिनियूं 10 जे एवज़ 100 नेकियूं ॾिनियूं क़यामत जे ॾींहुं गणे न वठंदुसि ॾींदो सही गणे पर वठंदो सही तोरे मौला तोरे छो थो वठी अल्लाह तो चवे इन गराज़ खे न खोल मौला तोरे छो थो वठी अल्लाह तो चवे इन करे जो मुंहिंजे यार जी जो दुआ थियल आहे तूं जे इबादत में सुस्त थी वेंदे मन हिकिड़ी राति रोई दुरूद पढ़ी मां अल्लाह हुनखे एॾो वज़न ॾेई छॾिया जो तुंहिंजे गुनाहनि खे मेटे अॻिते हलियो अल्लाह फरमाए थो मां बेनियाज़ अल्लाह फरमाए थो मां बेनियाज़ मुंहिंजी मर्ज़ी आहे सॼी ज़िंदगी जा अमल क़बूल न कयां मुंहिंजी मर्ज़ी आहे लेकिन अल्लाह फरमाए थो अमल ज़रूर कजां पर अदब वारो ज़रूर थी जा छो त बेअमल गुनाहगार थींदो आहे बेअदब बेकार थी वेंदो आहे बेअमल गुनाहगार थींदो आहे बेअदब बेकार थी वेंदो आहे जेको बेकार थींदो आहे उहो कंहिं बि कमकार जो कोन हूंदो आहे अदब कजां हुज़ूर जो अदब कजां हुज़ूर जे बचड़नि जो अदब कजां हुज़ूर जे सहाबा जो अदब कजां भुलिजी न पइजां मता रंग रूप ॾिसी भुलिजी पवी ख़बरदार थी भुलिजी न पइजां मुंहिंजो मदीने जो शहनशाह उहो आहे मुंहिंजो मदीने जो शहनशाह उहो आहे जेको रोज़े अतहर में अबू बकर उमर खे पासे में सुम्हारे वेठो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा ऐं आशिक ऐं मुआशिक जवाब ॾे जेको मुंहिंजो मुस्तफ़ा तो वट नौशहरे में अची सके तो जेको मुंहिंजो मुस्तफ़ा कायनात जे कुंड कुर्छ में पहुची सके तो जेको मुंहिंजो मुस्तफ़ा ग़ुलामनि जूं दुआऊं क़बूल करे उन्हनि जा बेड़ा पार कराए सके तो उहो मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे रोज़े अतहर मां न चाहे त कढी नथो सघे छा मां तुंहिंजे आॾो दुनिया जे तारीख़ जो मिसाल पेश कयां दुनिया जे तारीख़ जो छो त दुनिया जी तारीख़ कंहिंखे मुआफ़ न कंदी आहे उन्हनि जो हाल पेश कयां जेके मुनाफ़िक हुया रूप भला धारे नेकनि वारा रूप धारे हुज़ूर जे रोज़े अतहर में वञण पिया चाहिन मस्जिद नबवी जी इमामत हासिल कयो अंदरों सुर्ख लगायो अंदरों सुर्ख लगायो जे वक्त में सुर्ख वनी हुजूर जे रोजे अतहर जे भर में पहुती हुजूर जे मजार जे भर में पहुती उन मुनाफिकन जी नियत छा हुई त हुजूर जे जसद खाकी के बाहर कढो ॾिसो त हुजूर जिंदा आहे या न आहे जॾहिं उन्हनि ज़ालिमनि जी उहा सुर्ख हुजूर जे मजार ते पहुती त मदीने जे मीर वक्त जे गवर्नर खे ॾेखारिया त ही चेहरा ॾिस जंहिंजे पोयां निमाज़ूं थो पढ़ी हे वॾा मुनाफिक आहिनि हिननि जो ही अमला गवर्नर सुबह जो सवेर अचे करे खैरात आम करैया सब आया उहे बनाया गवर्नर वेठो आ चे तो हे त हड़ई आया अञा उहे न आया जेके हुजूर ॾेखारिया चवे थो अञा रहल केरा चवनि था मस्जिद नबवी जा इमाम ऐं मुअज़्ज़िन जे तो इन्हनि खे घुरायो जीअं आया कहते जी तो बेईमान हो तहां सोचो था असां सुर्ख लगाई कंहिंखे ख़बर कान्हे रात रसूलुल्लाह मूंखे ॿुधायो आहे हुजूर मूंखे ॿुधायो आहे त हे मुनाफिक मां मुस्तफ़ा जे मज़ार ते अचण था चाहिनि इन्हनि खे केतिरे किरदार ताईं पहुचा मुंहिंजो हुजूर उहो आहे जेको मुनाफिक जे सुर्ग खे बि ॼाणे थो उहो मुंहिंजो हुजूर आशिक जे दिलि खे बि ॼाणे मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं मदीने जा ताजदार मक्के मां हिजरत करे मदीने अचन पिया मदीने जा माण्हू इस्तक़बाल में बीठा हुया वणनि ते चढ़ियो बीठा हुया हुजूर जे इस्तक़बाल में हुया सैयदना अबू बकर सिद्दीक ऐं मुंहिंजो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं मदीने जे मुंहिंजा दोस्त हुदूद में पहुता दीवाना बीठा हुया के नवां आया उन्हनि खे इहा ख़बर कान हुई त महबूब कहिड़ा आहिनि या सदन जो ग़ुलाम हिकिड़े माण्हू रुगी वधी करे हुजूर खां पहिरीं अबू बकर सिद्दीक ने वधी करे हथ ॾियण वारी कई अबू बकर जे इज्जत ग़ैरत मोहब्बत नशे खे बर्दाश्त न कयो त हुजूर जे बजाय को बूढ़े लड़ीअ जे यकदम उथी थो बीहे उथी खणी पंहिंजी चादर लाहे मुंहिंजे आका जे मथां छांव करे थो बीहे त दुनिया खे ख़बर पवे त आका आका है गुलाम गुलाम गुलाम
सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जो वो मोहब्बत वारो कदम मुझे रब के एडो वणियो। अल्लाह चेस तो अबू बकर अज तो मुझे मुस्तफा जे मुझे महबूब जे मथा तो छाव कया मां त ककरन जे हवाले कम कया पर तो अज कपड़े जी छाव कया मां खुदा महबूब जो थोरो न रखंदुम महबूब त न रखंदुम मां रब भी न रखंदुम तो मुझे मुस्तफा जे मथो कलाक जी छाव कया मां तो जे मथो महबूब जे रोज़े अतहर जी कयामत ताईं छाव करे छड़ी। तो मुझा दोस्त सैयदना सिद्दीक़ अकबर सैयदना उमर फारूक सैयदना उस्मान सिंदूरैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जेला दिल में मता कदे को एड़ी कमी कोताही रखी माफ को न कंदई ॾाढा बेनियाज़ थे बाकी रहियो सोहणो अली अली जे ऐन जो केर हकीकत में मुशाहिदो करे मां उठा थो ए कुरान सब मुझा मामला अध में रह जिया नात खान चंदा या केड़े किस्म जो बोलविया 15 मिनट जे लाचे कलाक वेही रहियो स्पीड 120 का तेज पहले मुझा दोस्त जण मोटर वे ते पई हले लेकिन मां छा कया बस मां आखिरी गाल कर तो चाहे शेर खुदा जी ए नौशार फरोज वारो ए कुरान जी आयत याद का कुरान हिकड़ो आया बहन जवाब दियो वरी जवाब दियो फिरी न वंजो मां कुरान जी आयत पढ़ा अल्लाह फरमायो वलक़द आतैना सबअम मिनल मसानी वल कुरआनल अज़ीम। अल्लाह जे ज़ात फरमायो वलक़द ऐं बेशक आतैना का असां तोखे अता कया कुरान करीम बुधो वलक़द ऐं बेशक आतैना का असां तोखे अता कया सबअम मिनल मसानी 7 आयतूं असां तोखे अता कयूं जेके बार बार दोहरायूं वेंदियूं हन घणियूं आयतूं गालायो नौशारे वारो स्टेज ते मां वेठो हां मूवी मुंहिंजी थी पर जे जिम्मेवार मां हां तव्हां दिल खोले गालायो घणियूं आयतूं कुरान करीम जूं 7 आयतूं कुरान करीम जूं वलक़द आतैनाक सबअम मिनल मसानी बेशक उहे आयतूं बार बार पढ़ियूं वेंदियूं हन 7 आयतूं रब कुरान में बयान कयो अॻियां अल्लाह फरमायो वई अल कुरआनल अज़ीम मुंहिंजा महबूब तोखे 7 आयतूं भी अता कयूं वयूं ऐं कुरान करीम भी अता कयो वयो जवाब दे उहे 7 आयतूं कुरान में आहिनि या कुरान खां अलग हल जवाब दे आशिकन खे तो छेड़ी तो के कड़ी खबर त अली जा दीवाना मस्तानन खे छेड़ींदो कर छो त अली 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 पर अली उन जे सीने ते मेहरबानी कंदो आ जे सीने में अबू बकर उमर उस्मान जो प्यार हूंदो आ जे सीने में अदब हूंदो आ यारन जो मुंहिंजा दोस्त अजीज मां थोड़ो खोले थो ना सदाई पुछार तूं कहिड़े कम जूं इन जिंदगी ते भरवसो न आहे कुरान हिकड़ो ही आ लेकिन रब ऐलान करे कुछ अजीब तो असा के अल्लाह मुंहिंजा दोस्त अजीज ॾेई रहियो आ इशारा ॾेई रहियो आ 7 आयतूं महबूब तोखे अता कयूं थम ऐं कुरान अता कयो कुरान तो सजो ही 114 सूरतूं हन कुरान तो हो ही जे में 30 सिपारा हन कुरान ही 7 आयतूं भी कहिड़ियूं हन जडे 7 आयतुन ते विने वरी अल्लाह चलो सब मिनल मसानी आयतूं 7 हन पर बार बार दोहरायूं वेंदियूं हन सजे कुरान ते नजर कैसी उहे कहिड़ियूं 7 आयतूं हन जेके बार बार दोहरायूं वेंदियूं हन जवाब मिलियो उहे 7 आयतूं सूरह अलहम्द शरीफ सूरह फातिहा केड़ियूं 7 आयतूं जवाब दियो इन सूरह फातिहा जा 55 नाला हन सूरह फातिहा जे राज के कोई समझी न सकियो दुनिया जो न थियण वारो कम अगर करणो थई सूरह फातिहा जी तिलावत कर ॾिस थे तो या न तो थे सूरह फातिहा जो वडो राज अल्लाह फरमाए तो महबूब तो के 7 आयतूं ॾिनियूंसी ऐं कुरान करीम यानी कुरान करीम में त हे 7 आयतूं भी आहिनि इन 7 आयतुनि जो अलग जिक्र करे वाह विच ते ॾेई करे कुरान के अलग करे 7 आयतुनि के अलग कर जो मतलब छा है मतलब ॾिसंदो सवा अकुल तस्लीम तो के रब तो चवे महबूब तो के कुरान ॾिना अथम हिकड़ो कुरान अज़ीम जेको लोहे महफूज़ खायो आ हिकड़ो ॿियो कुरान भी आहे हिकड़ो ओहो कुरान जेको हरफन में आ हिकड़ो हो कुरान जेको हलंदड़
तुझे समझ में नहीं तो वजाहत करे पोथंदुस सजन साईं जो फकीर हां कंहिंजी मयार खणण कोन थो चाहियां अच शेर खुदा जे तरह ते हलूं सुहिणा अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा हे 7 आयतूं जेके अल्लाह पंहिंजे क़ुरान करीम में बयान फरमायूं बार बार पढ़ण वारियूं आयतूं 7 आयतुनि जो राज़ चाहे शेर खुदा फरमायो जेको तौरेत में आहे जेको ज़बूर में आहे जेको इंजील में आहे जेको तमाम सहीफ़नि में आहे उहो सभु क़ुरान करीम में आहे जेको सभु क़ुरान करीम में आहे उहो सभु सूरह फातिहा में आहे जेको सभु सूरह फातिहा में आहे उहो सभु बिस्मिल्लाह में आहे जेको बिस्मिल्लाह में आहे उहो सभु बे में आहे जेको बे में आहे उहो बे जे टुबके में आहे सुणा टुबको केर आहे सुणे अली फरमाए अना नुक़ततु तहतल बा उहो टुबको को ॿियो न आहे मां अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा शेर खुदा फरमाए हो वो नुक्तो को ॿियो न आहे उहो नुक्तो मां अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा छो नथो चवी हिकिड़ो क़ुरान उहो आहे जंहिंजी तिलावत कई वेंदी आहे हिकिड़ो क़ुरान उहो आहे जेको हलंदो घुमंदो क़ुरान आहे जंहिंजे लाइ मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो हुज़ूर फरमायो अलीअ जे चेहरे ॾे निहारियो इबादत अलीअ सां ॻाल्हियूं कयो इबादत अलीअ जो ज़िक्र कयो इबादत अलीअ सां प्यार कयो इबादत ऐं मुंहिंजो जंहिंजे निहारण इबादत जंहिंसां प्यार करण इबादत जंहिं ॾे ॾिसण इबादत ॻाल्हि हिते मुंहिंजे मदीने जे मीर खत्म न कई मुझे मदीने जे मीर फरमायो वॾी ॻाल्हि ॿुधाए थो छॾियांव कन खोले ॿुधजो अली उहो आहे जंहिंसां मुनाफ़िक़ कॾहिं बि प्यार करे चओ चओ अली उहो आहे जंहिंसां मुनाफ़िक़ कॾहिं बि प्यार करे चओ वरी चओ अली उहो आहे जंहिंसां मुनाफ़िक़ कॾहिं बि प्यार करे सघे ई नथो ऐं अली उहो आहे जंहिंखां मोमिन कॾहिं धार रही जी मच्छी पानी को अलग नथी रही सके ये मोमिन अली का सवा नथो रही सके चवण जी जरूरत ना है तो फलाणो ही उन्हें फलाणे के भी दावता पंहिंजे अंदर में जाती पाए जॾहिं अली जो जिक्र थो हले जे अंदर तुंहिंजो ठरे थो त पक समझ तो मोमिन जे लिस्ट में है पर जे अंदर तुंहिंजो बरे थो त तैयारी कर कंहिं ॿी लिस्ट में शामिल है इन लिस्ट में पाण खे कढण चाही थो त हे ज़िंदगी दारुल अमल आहे मरण खां पोइ गुंजाइश कान थई हिन ज़िंदगी में मेहनत करे वठ अली अली करे ॾिस त रब तुझो हिते भी बेड़ो पार करे हुते भी घणो तवील थी वियसि अञा त मूंखे ॿुधाइणो हुयो फलम्मा आताहुमुल्लाह व रसूलुहु मिन फदलिही अल्लाह फरमाए थो मूं बि तव्हांखे अता कयो मुंहिंजे रसूल बि तव्हांखे अता कयो महिरबानीअ सां अल्लाह बि अता करण वारो रसूल बि अता करण वारो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़े मौलाना साहब पे तक़रीर कई हितां पहुच त क़बर में तुंहिंजी ख़बर पवंदी भाई उते बि तुंहिंजा मलाइक दंडहणी सड़ा कंदे उते बि तोखे नांग भलाऊं पटींदे वग़ैरह वग़ैरह हिकिड़ी औरत वीचारी दीवानी वेठी हुई चेती मौलाना साहब मूंखे रुॻी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा उते मुंहिंजो मुस्तफ़ा हूंदो चेती मूंखे एतिरो ॿुधा उते मुंहिंजो मुस्तफ़ा हूंदो जी हा महबूब हूंदो जी मौलाना हाणे जीअं वणई तीअं चओ जे मुंहिंजो मुस्तफ़ा हूंदो या रब तू करीमी व रसूल तो करीम सद शुक्र के हस्ते मियाने तो करीम जी पोयो असां लाइ न आहे इहो ॿिए जे लाइ पैगाम आहे असांजो महबूब जिते हूंदो उते बेड़ो पार ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज इन करे मां मोटी उन जुमले ते अचां सजदो आदम खां सजदो पहिरों सजदो काथे थियो आदम वटि ॿियो सजदो काथे थियो मदीने में ॿियो सजदो काथे थियो मदीने में हुज़ूर सुभान रब्बियल आला मुंहिंजो दिलबर हुसैन मथां आहे तेसि ताईं सुभान रब्बियल आला जेसि ताईं यार पाण ई न लहे छो नथो सम्झी इशारे खे मूंखे दुनिया जो हिकिड़ो वर्ल्ड लेवल जो माण्हू त छा पर दुनिया जो हिकिड़ो एमपीए सिंध जो एमपीए ॿुधा जेको पंहिंजे डॉक्टरन के कुल्हे ते खणी बाजार में को हिकिड़ो तैयार ॾेखार नौकर खणी हलंदा चाकर खणी हलंदा गाॾियूं खणी हलंदियूं पाण कुल्हे ते न खणंदो छो नथो खणे हू पंहिंजी बेइज्जती तो समझे हो चरिया तो केॾे हेतिरो पावर आहे डॉक्टर के कुल्हे ते बेइज्जती तो समझी मुंहिंजे मुस्तफ़ा छो खयां दुनिया खे ॾेखण चओ दुनिया वारो तव्हांजे कुल्हनि जे मथां किरामन कातिबीन वेठा आहिनि तव्हांजे नेकिन ऐं सवाबनि जा गवाह वेठा आहिनि मां मुस्तफ़ा जे कुल्हनि जे मथां रब जे तौहीद जा गवाह वेठा दुनिया के ॾेखारण चाहियो दुनिया वारो तव्हांजे कुल्हनि जे मथां किरामन कातिबीन आहिनि तव्हांजूं नेकियूं लिखंदा तव्हांजा सवाब लिखंदा पर मां मुस्तफ़ा जा कुल्हा मां मुस्तफ़ा जे कुल्हनि ते किरामन कातिबीन न आहिनि मां मुस्तफ़ा जे कुल्हनि ते नेकिन सवाबनि वारा न आहिनि मां मुस्तफ़ा जे कुल्हनि ते अल्लाह जे वहदानियत जा गवाह आहिनि मां तव्हां खां थो पुछां बस मां उथां थो तव्हां खां जवाब पुछींदो नौशारे वारा हुई जवाब कोन ॾींदो लेकिन वरी बि सवाल छॾियो थो वञा त मुंहिंजा दोस्त जॾहिं आयत मुबाहिला जो नुज़ूल थियो आहे त अल्लाह फरमाए नदउ अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नबतहिल फनजअल लअनतल्लाहि अला
अल काज़िबीन इंस्ट्रक्शन अल्लाह दई रहियो आहे। महबूब चवीन 39 ॾींहं गुज़री विया, मामलो हल नथो थिए। महबूब चईन सुभाणे तव्हां बि अचो, असां बि अचूं था। तव्हां बि पंहिंजूं औरतूं आणियो, असां बि पंहिंजूं औरतूं। तव्हां पंहिंजा बच्चा आणियो, असां बि पंहिंजा बच्चा। तव्हां पाण बि अचो, असां पाण बि अचूं था। क़ुरान त खोल, क़ुरान खोले पोइ जवाब ॾे त अनफुसना व अनफुसकुम मां मुराद छा आहे? चओ लहमक लहमी, जिस्मक जिस्मी, रूहक रूही, दमक दमी, जिस्म बहन यार हिकिड़ो हिकिड़ो हिकिड़ो। इन अंदाज़ इन इश्क के तो के खबर ना है। मां तो खां तो पूछा उन गवाही छा जी आहे? वहदानियत जी गवाही छा जी आहे? जवाब ने गवाही दींदो केर आहे? जो अखि ॾिठो गवाह हूंदो आहे। गवाही केर ॾींदो आहे? जेको अखियुनि ॾिठो। वरी चओ जेको अखियुनि ॾिठो गवाह हूंदो आहे। हज़रत अली बि हली रहियो आहे, अम्मा बतूल बि हली रही आहे, इमाम हसन बि हली रहियो आहे, इमाम हुसैन बि हली रहियो आहे। गवाही कंहिंजी आहे? वहदहु ला शरीक जे ज़ात जी गवाही आहे। जवाब ॾे त जॾहिं वहदानियत हुई, जॾहिं वहदानियत हुई, मुस्तफ़ा त हुयो, गॾु इहे यार बि हुया या कोन हुया? छो त गवाही उन्हनि जी हली रही आहे। कंहिंजा गवाह, को कंहिंजो गवाह, को कंहिंजो गवाह। मुंहिंजो अली उहो रब जे वहदानियत जो गवाह, मुंहिंजी अम्मा फातिमा हो जेका रब जे वहदानियत जी गवाह, मुंहिंजो हसन हुसैन हो जेके मुंहिंजे रब जे वहदानियत जा गवाह। ऐं दुनिया वारो मुंहिंजे मुस्तफ़ा दुनिया वारनि खे कुलनि ते खणी ॾेखारिया त ख़बरदार थीजो, इन्हनि खे आम न समझिजो, इन्हनि खे मामूली न समझिजो। इन्हनि जो मक़ाम इहो आहे जो मां मुस्तफ़ा पंहिंजे कुलनि ते खणी घुमायां थो। फ़क़ति इन करे त दुनिया तव्हांखे भुलाईंदी, यज़ीदी तव्हांखे भुलाईंदा, मरदूद तव्हांखे भुलाईंदा, मुनाफ़िक़ तव्हांखे भुलाईंदा, मुशरिक तव्हांखे भुलाईंदा। बचन में कुछ कोने, मां मुस्तफ़ा तो दसाव जेके नबूवत वारी कुल्हनि ते सवारी था कनि। इन्हनि खां वधीक बख़्त वारो दुनिया में ॿियो केरु? सोनो सिद्दीक़ अकबर हुजूर जे कदमनि में रहण वारो आहे। उन जे अज़मत के सलाम। उमर फारूक मुंहिंजे आका जे कदमनि तां कुर्बान थियण वारो आहे। उन जे अज़मत के सलाम। उस्मान ज़िन्नूरैन हुजूर जे कदमनि तां फिदा थियण वारो। उन जे इज़्ज़त के सलाम। उन जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन जे हयादारीअ के सलाम, उन जे अज़मत के सलाम। उन जो सलाम काॾे वेंदो? जेके कदमनि में न पर केॾी झोलीअ में लिकंदा आहिनि, केॾी महिल कुल्हनि जी सवारी कंदा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे अदब जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला फरमायो त जॾहिं मुंहिंजो बानो मां अल्लाह जे इश्क में मोहब्बत में फनायत हासिल कंदो आहे, पोइ बसि उहो हथड़ा खणंदो आहे। मां अल्लाह हुन जी दुआ पूरी करे छॾींदो आहियां। महबूब सुबहानी, शहबाज़ लामकानी, सैयदना मुर्शिदना अब्दुल क़ादिर जीलानी, अल्लाह जो उहो महबूब आहे। तसव्वुर कर, बसि मां ॻाल्हि ख़तम थो कयां। अमड़ चयो त बच्चा कूड़ न हणजांइ। अमड़ छा चयो? वरी चयो। हिकिड़े मिंट लाइ सोचे जवाब ॾियो। हज़ार लखे दफ़ा ॻाल्हि ॿुधी थो, लेकिन मुंहिंजो अंदाज़ पंहिंजो अलॻि आहे। अमड़ चवे थी बच्चा कूड़ न हणजांइ। छाजे बारे में? पैसा सिबी थी ॾे। हालांकि अकुल चवे थो त अमड़ खे ईअं चवणो त बच्चा पैसा मां थी सिबां, इन्हनि जी हिफ़ाज़त कजां। को दुश्मन अचे त थोड़ा पासीरा करे लिकाए छॾिजां, दुश्मन खे ॾस न ॾिजां। अकुल ई हुकुम थो करे, अकुल ई हुकुम थो करे। मां जे हैसियत में इंस्ट्रक्शन ॾे, बच्चा नमाज़ जो ताक़ीद कजा। अमड़ ईअं चवे बच्चा सफ़र में भी नमाज़ न छॾिजां, बच्चा बावुज़ू रहजां, बच्चा अल्लाह जो ज़िक्र कंदो रहजां, बच्चा हुज़ूर ते दुरूद पढ़ंदो रहजां। लेकिन अम्मा इन ॻाल्हियुनि मां कुझु बि नथी चवे। अम्मा ईअं थी चवे बच्चा हे पैसा मां थी सिबी रखां, हे पैसा मां थी ॾे, पर बच्चा कूड़ न हणजां। जवाब इहो आयो त जेका अम्मा बच्चे खे मोकिले रही आहे, उहा अॻे ई ॿुधाए रही आहे त अब्दुल कादिर अॻियां चोरनि जो टोलो ईंदो, उहो तोखे मामूली सम्झंदो, तूं ही पैसा कढी ॾींदे उहे गुमराहन के अल्लाह पंहिंजी हिदायत नसीब कंदो। बच्चो वञी पो रहियो आहे। अमड़ अॻे ई ॿुधाए रही आहे, छो त जंहिं वाट जी ख़बर हूंदी आहे, जंहिं रस्ते जो इल्मु हूंदो आहे, उन रस्ते जे मुतालिक़ ॿुधाइबो आहे। अमड़ इंस्ट्रक्शन ॾेई रही आहे, बच्चा कूड़ न ॻाल्हाइजां, बच्चा कूड़ न ॻाल्हाए। अम्मा न ॻाल्हाईंदो। उहो अब्दुल क़ादिर जीलानी जेको अमड़ जे चवण ते कूड़ नथो ॻाल्हाए, उहो ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो चवण मोटाईंदो। जवाब ॾे, जवाब रे। रुगी यारी करते तू भी तो रही तो बस मु यारी के जन्नती, जन्नत खुदा जी आ, मुफ्त में दई छदे। मुझे बाबे जो मसलो ना है, वो मालिक जी मर्जी आ, आशिकन जो रब जो मामलो। लेकिन जेका हकीकत सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। जे दिल पर दस्तगीर जो मुरीद आही, तो दिल पर दस्तगीर जा मुरीद जैसा प्यार होंदो आ, तो हर अदा भी उन आशिक जी इहाई होंदी।
जैसा प्यार आ, जैसा प्यार आ उन जे हर अदा सा भी प्यार आ। भले उहा तोखे नेगेटिव नजर चे पॉजिटिव। मां तोखा पुछा मजनू दुनिया जो आशिक हुयो, खबर पई त लैला खैरात थी पे विराए, मजने के चो सा वणो दा खैरात वठण, हे यार भी किस्तो खणी रस्ते में बीह रहियो, सभिनी खे दींदी वई, सभिनी खे दींदी वई। मजनू जो वारायो धक्को हणी उन जो किस्तो ही भञी छॾे। मजनू इश्क में नचे तो ओ चरिया हेडी बेइज्जती थी दे चदो तहां खे केड़ी खबर बेइज्जती, इज्जत थी मुंहिंजी आ। चवे तो कीअं? चदो हेतरन खे त खैर ॾिनई न, सभिनी खां मूंखे अलॻि करे दुनिया खे ॿुधाई त हे खैर वठण वारा आहिनि, हे मुंहिंजे दिल वठण वारो। जेको आशिक होंदो आ, जेको आशिक होंदो आ वो पंहिंजे महबूब जे हर अदा ता कुर्बान थींदो आ। उहा दुनिया के समझ में अचे या न अचे, आशिक जो कम आहे महबूब जे अदा ता कुर्बान थियण। जेकॾहिं महबूब सुभानी जो मुरीद पक्को हई त पोइ पहिरीं त जो वाइदो कर त कॾहिं कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि। जे पक्को मुरीद आहीं त वाइदो कर त कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि, धोखो न कंदुसि। ऐं जे पक्को मुरीद आहीं त वाइदो कर त अमड़ जो कॾहिं बि बेफ़रमान कोन थींदुसि। जीजल जीअं चवंदी उन जा कदम चुमी, जी मुंहिंजी अम्मा, जी मुंहिंजी अम्मा, तूं फर्श ते चओ जी मुंहिंजी अम्मा।